नाज़रीन, नौशेरो फिरोज़ मां ख़बर है जानी जो मानी जी जेका अवां सां शेयर कयूं पिया। DIG शहीद बेनज़ीराबाद फैसल बशीर मेमन जो नौशेरो फिरोज़ जो दौरो अमन अमान बाबत SSP ऑफिस में इजलास की सदारत DIG शहीद बेनज़ीराबाद रेंज फैसल बशीर मेमन ज़िला नौशेरो फिरोज़ जो दौरो कयो, जिते हुन ज़िले पुलिस ऑफिसरन सां अहम इजलास की सदारत कई। उन मौके ते SSP नौशेरो फिरोज़ रोहेल खोसो DIG SBA फैसल बशीर मेमन के ज़िले में सिक्योरिटी सूरत हाल अमन अमान के क़याम बाबत तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। ब्रीफिंग में ॾोहनि की रोकथाम, पुलिस गश्त, हसास इलाइक़नि की निगरानी और आवाम के तहफ़ुज़ लाइ कयल क़दमनि ते रोशनी विधी वई। इजलास में ज़िले जा SDPOs और SHOs भी शरीक थिया ऐं पंहिंजनि इलाइक़नि जी सूरत हाल, दरपेश मसइलनि ऐं कारकर्दगी बाबत आगाही ॾिनी। DIG फैसल बशीर मेमन इजलास के खिताब कंदे चयो त अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ पुलिस की पहिरीं ज़िम्मेवारी आहे। उन हिदायत कई त ॾोहारी अनसरनि खिलाफ़ बिना इम्तियाज़ कार्रवाइयूं वधीक तेज़ कयूं वञनि ऐं गश्त के निज़ाम के मौसर बणायो वञे। हुन वधिक चयो त पुलिस ऑफिसर पंहिंजूं पेशेवराना ज़िम्मेवारियूं ईमानदारी ऐं फ़र्ज़ शनासी सां निभाइनि ऐं अवाम सां सुठे इख़लाक़ सां पेश अचनि त जीअं पुलिस ते अवाम जो एतमाद वधीक मज़बूत थिए। हाईवे पेट्रोलिंग के वधीक सख़्त कयो वञे। रूपोश इश्तहारी ऐं मंशियात विकिरो कंदड़नि खिलाफ़ कार्रवाइयूं वधीक तेज़ करे उन्हनि जी गिरफ़्तारी के यकीनी बणायो वञे। DIG फैसल बशीर मेमन सिक्योरिटी बाबत जारी कदमनि ते इत्मीनान जो इज़हार कंदे वधीक बेहतरी लाइ हिदायतूं जारी कयूं वयूं। हिन वाज़ेह कयो त अमन अमान जी सूरतहाल हर सूरत में बरक़रार रखी वञे ऐं कंहिं बि गफ़लत के बर्दाश्त न कयो वेंदो। मीटिंग में SSP रोहेल खोसो, DSP मोरो, मैडम फ़ाइज़ा सोड्र, SHO कंडियारो अली अकबर खोखर समेत मुख़्तलिफ़ थाननि जा DSP SHOs शरीक थिया।